मेहरबान आ जो मूंखे खोले तो चए तो भले चोरी कजांइ पर ग़रीब जी मार न कजांइ, कंहिं वॾे अमीर जी चोरी कजांइ, राजा जी कजांइ, जंहिंजो नमक खाए उन जी चोरी न कजांइ, कंहिंजी मार ॿुधे उन सां मदद कजांइ। अॼु उहा हर छॾे करे उते जो उते हर छॾे दॿो हेठि पियो आहे, हथे ख़ाली वञे थो। पहरेदार वञण महिल ई पुछे थो, साईं थी आया? चई हा। आओ बाबा, चोरी कई? चोरी खणी न आयो आहे। तॾहिं चए साईं छॾियो अजाओ, तव्हां चोर हुजो हा त चोर चओ बि न, चोर हुजो हा त तव्हां छॾियो बि न हा चोरी, छो था मूंखे टोकियो? साईं मूंखे माफ़ु कयो, पेरनि ते किरी पियो, तव्हां त को दरवेश था ॾिसण में अचो जो असांखे टोकियो था। वञो साईं वञो, तव्हां बेदरक वञो, हे तव्हांजो महल ई तव्हांजो। चई हा मुंहिंजे बाबे जो महल आहे। ईअं चई चोर हलियो वियो। अॼु सुबुह थी मेहरबानू मेहरबान चओ, मेहरबानू मेहरबान साहिब मेरा मेहरबान, साहिब मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान, मेहरबान मेहरबान। तू काहे डोले प्राणिया, तू काहे डोले प्राणिया, तुद राखेगा सिरजनहारो रे, तुद राखेगा सिरजनहारो रे, तुद राखेगा सिरजनहारो रे। मेहरबान मेहरबान, मेहरबान मेहरबान साहिब मेरा मेहरबान, साहिब मेरा मेहरबान। जिन्ने उपाई मेंदनी, जिन्ने उपाई मेंदनी, सोई कर दासार रे, सोई कर दासार रे। घट घट दिल का मालिक बेऐब बेपरवार रे। मेहरबान मेहरबान साहिब मेरा मेहरबान, साहिब मेरा मेहरबान, मेहरबान मेहरबान, मेहरबान मेहरबान साहिब मेरा मेहरबान। चोर खे बि ज्ञान थी विया, चए थो मुंहिंजो साहिब ॾाढो महिरबान, सभिनी दिलनि खे घटनि खे दान थो ॾे। जो दान ॾियणो आहे न, नरक खां बचाइण, सिधे रस्ते ते लॻाइण, चोर छॾाइण, वरी उनखे संत बणाइण, चोर मां ग़रीबी दूर करे अमीरी करण। के माण्हू चवंदा आहिनि गुरू भाई परलोक ठाहींदो आहे, हे लोक लाइ असां सोचूं। अरे मूर्ख, साहिब खोले था लिखनि त ए लोक सुहेले परलोक सुहेले, नानक हरि प्रभु आप मिले। पूरन सतगुरु सोई कहे जो दोनों लोक बनावे। हिन लोक में जवाब ॾे ऐं खार खाए वञो वञो, इहे कम असां न कंदा आहियूं। पुट ॾुध लक्ष्मी वञी ॿाहिरि पिनो, असांखे न चइबो आहे, ईअं न चइबो आहे। अरे गुरूअ खे बि न चवंदे त कंहिंखे चवंदे? ॿाहिरि हट रखियल आहिनि छा? ॾिठा अथव छा हट? त भई हे पुटनि ॾियण वारो हट, हे ग़रीबीअ मां साओ करण वारो हट न। पंहिंजा ई कर्म बराबरि, पंहिंजा ई कर्म कंदा आहिनि। पर उहे कर्म जेके निभाग हुजनि, किना कर्म हुजनि, उहे सुठा कर्म त गुरू कंदो न। घटि में घटि आसीस त कर पंहिंजे सिख की, भई तोखे न आहे लिखियलु त पुठी छपेसि त लिखिजी वञेसि। जीअं सुलक्षणीअ चयो, साईं लिखियलु कोन्हे, तव्हां ई लिखी ॾियो खणी। पोइ गुरू हर गोबिंद लिखी ॾिनसि, घोड़े ते वेही
घोड़े शिन ॿधी जॾहिं 7 थी विया हिक मां चयूं पुट तोखे 7 ई पुट थींदा। केरु थो चए त गुरू न ॾींदो आहे? गुरू ई त सभु कुझु ॾींदो आहे। केरु थो चए त गुरूअ ॾे न वञिजे इहे ॻाल्हियूं खणी? गुरूअ ॾे त वञिबो। गुरू ॻोढ़ा उगंदो त उन खां छो न ॻोढ़ा उगाई? जेके ख़ुदि रोअनि था उनखे छो चऊं त भाई मुंहिंजा ॻोढ़ा उग? उहो पाण थो रोए त उनखे छो थो चए? अरे गुरू ई त कंदो आहे। 10 पातशाहनि जूं कथाऊं ॿुधो, गुरू नानक देव खां वठी गुरू गोबिंद सिंह ताईं हर हिकु सिख हज़ार ईंदा आहिनि। सचा पातशाह मुंहिंजी दास जी हीअ इच्छा आहे। पोइ उहो अरदास थो करे त गुरू महाराज विलायत खां सिख आयो आहे, घोड़ी खणी तव्हांजे चरणनि में भेटा रखी अथई, चए थो मूंखे औलाद खपे। उहो अरदास कंदा बराबरि उनखे औलाद थींदी। यही तो सतगुरु कजे छो साथे मेरे साहिबा क्या नहीं घर तेरे, घर तो तेरे सब कुछ है, जिस देवे सो पावे। सतगुरु तुझे दर ते छा न आहे? पर सिख जी अख बि हुजे अहिड़ी, गुरूअ खे सम्झे अहिड़ो कामिल, सम्झे भई गुरूअ जे दर ते छा न आहे, तॾहिं त गुरूअ खां घुरंदो। पर गुरूअ खे ई सुञो सम्झंदो या गुरूअ खे ई सम्झंदो मां तो पालियां त गुरूअ खां छा घुरंदो? चवंदा न साईं तव्हां गुरूअ जो खाऊं असां। ओहो वॼाए छॾियो। हूअं ॼण पीउ जो पियो खाए, हाणे गुरूअ जो न खाईंदी। ईअं सम्झ सदा ई मां गुरूअ जो कर्ज़दार आहियां। देदा दे लेंदे थक पायो, गुरू ई त मूंखे ॾिना आहिनि। गुरूअ ॿार ॾिना आहिनि, गुरूअ परिवार ॾिनो आहे, गुरूअ ई त मूंखे सभु कुझु ॾिनो आहे। मां अॼु गुरूअ खे थी चवां त तव्हांजो खावां? गुरूअ जो ई त खाए थी, खाईंदे अॻिते बि तोखे गुरूअ जो ई खाइणो आहे। जनम ई उहो थो ॾे तोखे, नंढे मां वॾो थो करे, तोखे सभु कुझु सुख थो ॾे। अॼु उनखे कीअं थो चए त गुरूअ जो खावां? हा गुरूअ जो ई त खाए थो न। मन इहो जेके गुरूअ खे मोटाए थो इहो सुठो कमु थो करे। गुरू नाराज़ जो केॾो थींदो? तोखे गुरूअ ॾिना मिसाल फल खाजांइ, तूं अभिमान में न खाधा गुरूअ जो खावां, वणनि ई न पिया। कणा ॾिनोसीं तोखे प्रसाद जारे में रखी वई, ॿियनि खे थो ॾिए। इहे घणा सेठियूं अभिमान में कंदा आहिनि। गुरूअ चए बाबा लंगर में खाई वञ, लंगर बि गुरू अमरदास साहिब जो आहे, खाओ। न साईं मां गुरूअनि जो न खाओ, माफ़ी वञ भाई तोखे माफ़ी आहे। अंदर में त गुरू दुखी थियो तुंहिंजे इन लफ़्ज़ ते, हुनजे आत्मा खे केॾो दुख पवंदो। इहा तोमो हिनखे गुरूअ खे अभिमान जी भोंय आई, तॾहिं तो गुरूअ वटि न खाधो। अरे जॾहिं गुरूअ जे तूं आज्ञा ते नथो वञे त माना तो गुरूअ जो कुझु बि न कयो। आज्ञा ई त गुरूअ जी आहे। अॼु ॾिस भूमि चोर बि न आज्ञा थो मञे त ॾिस ॼण केॾा सुख थो पाए। सुभाणे राजा सभिनी चोरनि खे पकड़ियो, कैद करे सभिनी चोरनि खे कठो करायईं, हंटनि सां मार ॾिनई। सच ॿुधायो राति चोरी कंहिं कई आहे, हर बि ॿधी वियो आहे पर खणी कुझु न वियो आहे। आख़िर भूमिया खे ख़बर पई त हे कहिड़ो चोर आयो आहे। ख़बर पयसि त ग़रीबनि खे थी मार पवे। गुरू नानक मूंखे चई विया त ग़रीब जी मार न खणजांइ सिर ते। बेली भूमिया पाण खे बुझा पियो ॾे, पाण खे धक पियो हणे। अड़े चंडाल चोर चोरी करे रखी तूं आयो आहे, मार वीचारनि ग़रीबनि खे थी पवे। तुंहिंजे मुर्शिद चयो आहे त सच ॿुधाजांइ, हाणे रखो हिमत, मरणो त हूअं ई थी अॻे पोइ। राजा खे वञी चओ न भई हिननि खे न मारियो, हिननि कहिड़ो ॾोह कयो, चोर मां आहियां। ईअं कंदे उहो पहरेदार बि गुरू नानक इहो जेको पहरेदार हूंदो न, जॾहिं वञे थो जो पहरेदार पुछेसि पियो केरु आहे, जो चईं चोर आहे। पहिरियों त उन ॾिनी वञी राजा खे तव्हां चईं साईं चोर हिननि में कोई कोन्हे। चई केरु आहे? न तो ख़बर आया? चवंदा हा साईं मूंखे फांसी माफ़ थिए त मां तव्हांखे ॿुधायां। राति जो 1 बजे पगड़ी ॿधी लठ खणी सेठ वॾो बिघोड़ीअ तो लथो, वञे पियो अंदरि। मां चयोमांसि साईं केरु आयो, कहिड़ो कमु अथव? त खार में चईं त मां चोर आहियां। हाणे हेरो जो चए, मां चयोमांसि न साईं तव्हां चोर न आहियो। चईं पोइ हलियो पियो वञे, पोइ त मूंखे साफ़ चए त मां चोर आहियां। पोइ चईं साईं मां एतबार न कयो। चईं पोइ ॻाल्हि कर। चईं साईं मथे वियो बि हो, जॾहिं मोटियो चईं भाई सुञाते न मां उहो चोर आहियां। तॾहिं बि मां पेरनि ते पियो, मां न साईं तव्हां मूंखे टोकियो था। चई पोइ कुझु खयो आहीं? चईं साईं खयो कुझु न, खणी आ त मूंखे बि अञा शक पवे आहे। चयो मां चोर आहियां, पर हलियो वियो। चईं पोइ उनजी ख़बर थी थिए साईं मां सुञाणांसि कोन।
राजा इन इंतजार में तो वो चोर पाण ई आयो। राजा ॾे वेंदे चोर भूमिया चए तो राजन हिननि ग़रीबनि खे छॾे, मार ग़रीबनि जी न करे, चोर तुंहिंजो मां आहियां जेकी सजा ॾियणी थी मूंखे ॾे, पर हिन ग़रीबनि खे छॾे ॾे। राजा जूं अखियूं फाटी वियूं। चई अॼु थोरी अहिड़ो को माण्हू न आयो आहे जेको ईअं सच चवे। नालो छा थी? चई साईं मुंहिंजो नालो भूमिया। चई हा भूमिया मशहूरु चोर आहे उहो त हीअं कॾहिं न चवंदो आहे त मां चोर आहियां। चई मुंहिंजो मुर्शिद आहे। चई कहिड़ो तुंहिंजो मुर्शिद आहे? चई मुंहिंजो मुर्शिद आहे सतगुरु नानक देव। उन चयो आहे त सच ॻाल्हाइजांइ। 10 ॾींहं लाॻो मां इहो सच ॻाल्हाइणु सिखियो आहे। तव्हां पहरेदार खां पुछो, मां वञा पियो, चयोमांसि त मां चोर आहियां। चई पहरेदार मूंखे चयो आहे। ॿियनि खे पहिरियों कढो त पोइ मां सॼी कथा तव्हांखे ॿुधायां। वीचारनि ग़रीबनि खे हिकु त मार छॾियो, ई हंटर था लॻनि उन्हनि खे। छा त उन्हनि जी ॾना कई अथव। इन्हनि खे 100 रुपया ॾींदा वञो त पोइ मां सॼी ॻाल्हि ॿुधायां। ही 100 ॾींदो न? चई हा मूंखे न त अहिड़ी ताक़त अथव चोरी करे वेंदोमांव, न त अॻिते न कंदोमांव। चोरी मां ॾिस कई हुअमि, तव्हांजी करे आयो आहियां। रखी अथव न सभु, हिकिड़ी पाई बि खईं थी मां। चवंदा न हाणे इहा कथा ॿुधायांव थो त छो न कई आहे। पहिरियों चोरनि खे कढो, हिननि खे 100 रुपया ॾींदा वञो। 3 ॾींहंनि में 100 माना 5000 आहे 100 जी रक़म। अॼु त 100 फूक में हलियो थो वञे। 100 सभिनी चोरनि खे ॼाराई, जिन खे मार ॾिनी आई, भई खणी वञो। पोइ चई ॿुध मूंखे गुरूअ शर्त आहे, हिकु सच ॿोलिजांइ। ॿियो चई ग़रीब जी मार न कजांइ, चोरी बि ग़रीब जी न कजांइ। तॾहिं चोरी कई तुंहिंजी मथे हरी तयारु कई। संतनि चयो बाबे मूंखे त जंहिंजो लूणु खाई तंहिंसां दगा न कजांइ, तंहिंजी बि चोरी न कजांइ। सतगुरू जो वचन मूंखे यादि अची वियो। तुंहिंजो दबलो पियो थी राणीअ जो, हुते को चूरण जो हाज़मे जो, उन में बि को चूरण में लूणु मिलाईंदा न, बिना लूण त चूरण ठहंदो ई कोन्हे। सो उहो मां फक भरे खयुमि। मां सम्झो का भई उहा चूड़ी हूंदी महादेव सॻे वारी, मां हिन खां रखी हूंदी। यादि तूं थींदी अथनि न, रखी छॾींदी हूंदी भई रखूं, पोइ खाईंदासीं या कंहिंखे खाराईंदासीं। मां त साईं महादेव वारी सॻेरे वारी चूड़ी सम्झी को ॾीआ पिया ॿरनि, तिनि में लाइट न हूंदी। मां इन करे हिकदमि फक विधुमि। पर पोइ जो लॻो लूणु खाई त वियुमि। हाणे मुंहिंजे पेट में त लूणु वियो। जे लूणु वियो त मूंखे सतगुर जो वचन ओणागो न हो। तॾहिं मां उहा ममता छॾे, लोभ छॾे, तुंहिंजी हर हुते रखी। इन करे चयुमि जे सतगुरू मुंहिंजो शक्ति वारो आहे त ॿियो कोई राजा ॾींदो, मां उनजी चोरी कंदुमि। 2 ॾींहं वेहंदुमि खणी, पर कंदुमि त अहिड़े जी चोरी तो पाड़े राजा जी, जंहिंमें मुंहिंजो कुझु खाइनि, ग़रीबनि जी मार त न। राजा चए थो हाणे तो सच चयो आहे, तोखे ख़बर थी कहिड़ी सजा ॾींदुमि? चई उहो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। जे सजा ॾींदव, जे अहिड़ी कठिन ॾींदव त मूंखे गुरू बचाईंदो। इहा बि पक आहे त मुंहिंजो गुरू नानक अंतरयामी आहे, मूंखे बचाईंदो। भले तूं सजा ॾे, मूंखे उन मुर्शिद जे सदके सजा बि मंज़ूरु आहे। मां पंहिंजे धर्म ते हलां थो, सच ॻाल्हायां थो। मां कुर्बान आहियां सतगुरूअ तां जो एतिरी त मूंखे छूट छॾियईं त चोरी भले कजांइ। न त ईअं चवनि सतगुरू संत त चोरी भले कजांइ, पर उहो रहबर मुंहिंजो रमज वारो सतगुरू आहे जो मुंहिंजी भलाई करे वियो आहे। इहे वचन अहिड़ा मूंखे सणांगा ॾसे विया अणांगा जो मुंहिंजो इन में भलाई थी थी वञे। हाणे चओ छा थो चए राजा, कहिड़ी तो सजा ॾे? चई ॿुध सजा इहा ॾियां थो मां तोखे, मुंहिंजो जेको वज़ीर आहे सो ॿुधू आहे। अॼु तोखे मां पंहिंजो वज़ीर थो बणायां, 5000 पघार तुंहिंजी महीने में ठाहियां। चयो वाह, 5000 तुंहिंजी पघार आहे। बंगलो बि तोखे तयारु थी साम्हूं, उहो तोखे ॿार बच्चा वठी हिते वेहणो आहे। पीउ माउ बि चई थो ॿुढा आहिनि, मां उन्हनि जी बि सेवा कंदो आहियां, उन्हनि खे बि हिते विया। अॼु खां वठी मुंहिंजो जेको वज़ीर आहे उनखे अकुलु घटि आहे। तूं महावज़ीर महामंत्री थी, वॾो वज़ीर थी, सलाहकार मुंहिंजे अॻियां सदाई बीठो हुज, ऐं हो नंढो वज़ीर। चई साईं सत वचन। सजा कहिड़ी ॾाढो? चई सजा इहा सोचें त मूंखे पंहिंजे गुरूअ नानक सां मिलाए त पोइ मुंहिंजी ॼण दिलि ठरी पवंदी। चई उनखे जिते बि यादि कंदो हिते बि अची वेंदो। हाणे बि उनखे अरदास कयो। चई कहिड़ी अरदास कयां? चई ॿुध तुम ठाकुर तुम पई अरदास, चओ तुम ठाकुर
हीअ पिंड सभु तेरी रास तुम मात पिता हम बालिक तेरे तुम्हारी कृपा में सुख घनेरे जाओ तुम्हारी कृपा में सुख घनेरे कोई न जाने तुम्हारा अंत कोई न जाने ऊँचे से ऊँचा भगवंत सगल सामग्री तुम्हारे सूत्रधारी तुम ते हो सो आज्ञाकारी ओ तुम्हारी गते मिते तुम ही जानी तुम्हारी गते मिते नानक दास सदा कुर्बानी नानक दास सदा कुर्बानी राजन अखियूं बंद करे हथ जोड़े अरदास कर चई गुरु नानक देव जो रूप कहिड़ो आहे चई हुन जे मथे जे पीलो पटको आहे दाढ़ी अथनि वार अथनि जामो पियो अथनि पीलो माला पई अथनि हथ हीअं अथनि मुख में अथनि सतकरतार सतकरतार उन जो तूं ध्यानु धरे अरदास कयईं चई हाणे अखियूं खोल पाण बि अखियूं खोलई त गुरु नानक देव साहिब उते अचे हाज़ुर बोलो गुरु नानक देव अचे चोर बि चरणनि ते किरी पियो सभु अचे चरणनि ते किरी पिया राजा वेनती कई सचा पातशाह मूंखे बि नाम दान ॾियो मुंहिंजे घर खे पवित्र कयो दीन बंधु तव्हांजो मंत्र चोरनि खे बि तारे पसुनि खे तारे पापियुनि खे तारे मूंखे कीअं न तारींदो तॾहिं गुरु नानक देव राजा खे बि टे वचन वरिता भई असांजा टे वचन आहिनि कॾहिं नाम ॾींदा आहियूं कहिड़ा टे वचन हिकिड़ो इहो वचन आहे त कॾहिं बि भुले भुलाए ॿिए जी निंजा पचर न कजांइ पहिरियों सवेल अमृत वेले उथी नाम जपजांइ जेको असीं तोखे ॾियूं पोइ घर में बि वञे दुकान में बि हुजे उहो दिलि में पोइ जपींदो रहिजांइ पहिरियों अमृत वेले हीअं उथी चादर पाए दिलि में उहो ओम सोम चवंदो रहिजांइ जेकॾहिं ईअं कंदे ऐं सचो वहिंवार कंदे कंहिंखां कूड़ न ॻाल्हाईंदे त पोइ तुंहिंजा भंडार सभु भरपूर थींदा हाणे अचो कथा ॿुधव त संतनि जे गुरूअ जे वचन ते हलण ते छा मों छा थी पियो चोर मां संत थियो वरी वज़ीर थी वियो ऐं हुनजो नालो थी वियो आख़िर हिकिड़े ॾींहुं वज़ीर खे सार थियो भई हे भला मुंहिंजो वॾो वज़ीर थियो आहे चई फलाणे कासाईअ जो तीवण वठी ईंदे उहो तुंहिंजे लाइ मां रोटी कंदुमि हे गुरमुखो चवणु मञींदो वियो कासाईअ खे सम्झाए छॾियईं जेको बि अचई उनजो सिर लाहे कटिजांइ पर चोथों वचन गुरनि जो याददाश्त त रस्ते ते सत्संग पियो थिए चई पहिरीं गुरनि इहो वचन आज़माया हिकु हिकु वचन तो मां कुर्बान वञा जो केतिरा फ़ाइदा थियनि इहो बि आज़माया भाॼी पोइ मिली पवंदी मां सत्संग में प्रेम सां वेही थो रहां सत्संग में वेही रहियो ऐं उते धुनी ॻाइणु लॻो उहा धुनी जेकी आहे मां तव्हांखे ॿुधायां थो पर तव्हां बि चइजो छो जो माण्हू जेको नथो चए न उहो गूंगो थो थी वञे छो हरू भरू गूंगा थियूं श्री राम जय जय राम चओ श्री राम जय राम बोलो हरे राम हरे कृष्ण हरे राम राम प्रेम सां धुनी लॻाईंदे लॻाईंदे हिननि खे मस्तु मौज अची वई सदाई आनंद अची वञे
तंहिं गुरु नानक देव साहिब सभिनी जो हुते भलो कयो। छोकिरो धुनी ॿुधी करे देरि थी वियसि। वज़ीर चयो भेण हाणे हिनखे कटे छॾियो हूंदो कासाईअ। पंहिंजे पुट खे चई थेलो खण भाॼी वठी अचे। छो त मां हुनखे चई छॾियुमि कासाईअ खे पहिरियों जेको अचई उनखे कटे तीवण ठाहिजां, ॿियो दफ़ो जेको माण्हू अचई उहो तीवण उनखे ॾिजांइ। हाणे हे त वियो ई कोन हो, तॾहिं त गुरूअ चयो सत्संग खे न ओणांगिजांइ। हाणे तव्हां ई ॾिसो जे सत्संग खे ओणांगिया न त कासाईअ वटि हे पहुची आहे, कासाई हिनखे कटे छॾियां, कासाईअ खे 10-20 हज़ार ॾेई छॾियईं। लालच रुश्वत ॾिस कम थी कराए न, लालच त इहे हलंदी थी अचे न, पाप इहे ॾिस कर्म कराइनि था न, लालच माया। आख़िर वज़ीर त कासाई तयारु करे वेठो का त भई अचे, ईअं न चयो हुईंसि भई पहिरियों माण्हू जेको अचई उनखे कटे तीवण ठाहिजांइ, ॿियो माण्हू जेको अचई उनखे उन माण्हूअ जो तीवण थेले में ॾिजांइ। पुट खे चई वञ, छो त सम्झी वियो हाणे 2-3 कलाक थिया त हुन भाॼी करे छॾी हूंदसि, 3 कलाक थिया। पर हिनखे 3 कलाक सत्संग में मौज अची वई, दुनिया में मौज पई अचेसि। तव्हां वांगुरु थोरी भई मन अथव घर त भाई जल्दी पूरो थिए त कणा खाऊं ऐं वञूं, न हुनखे न की कणा प्यारो यादि, न की इहा यादि घर जूं ॻाल्हियूं यादि। ईअं थोरे पियो चए त जल्दी करे, न न इहो असां था कयूं। सो अहिड़ीअ तरह सां मगन थी वियो उन दुनिया में, मस्तु थी वियो, सभु भुलिजी वियसि। साध संगत जॾहिं पंहिंजो हे वियो पुट हुनजो, हुन बि छा कयो, गुस्से में वेठो पात खणी उन वज़ीर जे पुट खे मारे तीवण ठाहे कबाब करे थेले में विझी रखियईं। जॾहिं हे जो सत्संग में उथियो चई भेण मार देरि थिए, इहा भाॼी खपी न वई हुजे, हे वियो। हुन सम्झो हाणे ॿियो माण्हू आहे, उनखे उहो थेलो थमाई खणी वञ, थेलो खणी आयो। पहिरियों ई कटारे ते बीठो वज़ीर चई वञा, हे त धीअरो जाॻंदो थो थिए, छाजो बकरे जो तीवण ॾिनो अथई, ॾिसां त सही मुंहिंजो पुटु वियो आहे, छॾ ख़ुदा ख़ैरु करे। वियो अंदरि खोले वञी ॾिठई, पर कुदरत भॻवान जी हेतिरी पुटनि जी आङुर निकिती आहे, मुंडीअ सूधी उते का पई। सुञातई अरे हाय घोड़ा, चवंदा आहिनि न हाय घोड़ा, सिंधी ते हाय घोड़ा कंदा आहिनि, हाय राम न चवंदा। चई मार, हे त मुंहिंजे पुट जो, अरे जैसा बीजे तैसा लुणे, हे कर्म संदरा खेत। इन दुख में ई उते हाठ फैल थी वियो, मरी वियो। कीअं न थींदो, पापी आख़िर मरंदे ताईं बि पाप कंदो आहे, धर्मात्मा मरंदे ताईं बि चवंदो जेकर इहे शइ दान कयां, ऐं भगत चवंदो मरंदे ताईं बि जेकर इहे 4 ॼणा वेठा आहिनि इनखे नाम जपाए मां पोइ मरां। जंहिंखे जहिड़ो जहिड़ो सौदो आहे उहो मरंदे ताईं बि उहो ई सौदो ॾींदो आहे। सो अहिड़ीअ तरह सां पंहिंजा कर्म ॾिसी, पंहिंजे पुट जो मास ॾिसी कीअं न हाठ फैल थींदो, उते ई हाठ फैल थी वियो। जोनस जो ॾिठो त मुंहिंजो मर्द मोकिलिया, मुंहिंजे पुट जी भाॼी ठही पई आहे, उन बि पाण खे मारे छॾियो, सॼो परिवार मरी सिधो नरक में हलियो वियो। भला गुरनि खां बेमुख उहो कीअं काॾों सुख पाईंदो, उहो नरक ई पाईंदो आहे। छा संगत, गुरुजन सभिनी खे आसीरा करे राजा खे हिते सॼी ॻाल्हि कयईं। गुरु नानक देव अंतर्यामी आहे न, चयूं हे तुंहिंजे वज़ीर जा हाल, चयो ऐं भई सत्संग में, पर असां चोथों वचन ॾिनो सत्संग में। साहिब चवनि था तूं सत्संग में जेकर न वञे हा त इहा भाॼी तुंहिंजी अचे हा, पर असां तोखे इहो वचन चयो, पर शाबस तोखे बि आहे जो असांजे वचन ते तूं हलियो आहे। जे न हले हा वचन ते त इहा भाॼी तुंहिंजी ठहे हा, इहो ई वज़ीर भाॼी करे खाए हा, सभिनी सुखनि खां जेकर छुटी पए हा। हाणे सभु सुख तोखे आहिनि जो असांजी तूं आज्ञा मञी थी। गुरूअ जी आज्ञा कॾहिं बि भंग न कजे। चवंदा आहिनि हिकु पाप थींदो आहे गऊं हत्या करणु, न्याणी हत्या करणु, ॿिए जी चोरी करणु, ॿिए खे रोज़गार जी लत हणणु, इन्हनि सभिनी खां पाप मां पापा गुरूअ जी आज्ञा खे हिकदमि उल्लंघन करणु। भई कल्ह छा चई मूंखे गुरूअ, अॼु छा थो कयां। इंसान खे भउ ई कोन्हे त गुरूअ जी आज्ञा छा थींदी आहे। राजा हरिश्चंद्र संत जी आज्ञा छॾो सुपिने में चईंसि त इहो राज मूंखे ॾे, सुभाणे ते विश्वामित्र राज, ईअं न चईंसि तव्हां मूंखे सुपिने में घुरियो हो राज, चईंसि हे बि त सुपिनो आहे, ॾे मूंखे राज। ॾिस राजा हरिश्चंद्र राजपाठ ॾेई छॾियो, भई संत सां मां वचन ॾिनो त हीउ राज तोखे ॾिनईसि न। हेॾा दुख ॾिठई, ज़ाल खे हुते नौकरनि बीहारियईं, पाण मसाणीअ वटि नौकर बणियो, रोहत खे पंहिंजो कुआरे सां पाण सिर लाथईं पुट जो। हेॾा यानी संतनि जे हिकु वचन ते दुख सठईं। पोइ भॻवानु तायो बि उनखे सॼे नंगरीअ सूधो वैकुंठ में वठी वियुसि। केरु? राजा हरिश्चंद्र खे। एॾो प्रसन्न थियुसि भॻवानु जो सॼे नंगरीअ खे चई सॼी नंगरी तुंहिंजी अयोध्या नंगरी हले त मां हुनखे वैकुंठ वठी वञा। छो त पाण भॻवानु चयो वर घुर
चई वरी वाह त मूंखे त वठी था हलो, पर हीअ मुंहिंजी जेकी नंगिड़ी आहे अयोध्या नंगिड़ी, इन सॼीअ खे वैकुंठ वठी हलो। भॻवानु वठी, भॻवानु बि त उन्हनि ते राज़ी थिए थो जेके तन मन धन सभु भॻवान खे सौंपे था ॾियनि। पोइ हाणे अचो हिनखे लोड़ी थो। छा नालो अथसि? दिलीप दस। दिलीप। कंदे देश सेवा जवाहरलाल वांगे, कंदे कुर्बानी मिठा तूं कंवर राम वांगे। लोली दे आए मां दिलीप सदोरा, जीए सदा तूं लख लख साल। लोली दे आए मां दिलीप सदोरा, जीए सदा तूं सवे सवे साल। मात पिताजी ॾाॾे ॾाॾीअ जी नेकी कंदे तूं नाम कढाए। सेवा कंदे तूं तन मन धन सां, रिली मिली सब सां प्रेम लॻाए। सतसंगी थी जाए तूं भले माया भी कमाए जाए। सतसंगी थी जाए तूं भले लख भी कमाए जाए, पर गरीबन खे कॾहिं भी न तूं भुलाए जाए। लोली दे आए मां दिलीप सदोरा, जीए सदा तूं सव सव साल। ओ सतगुरु नानक राजू खे भी हज में देसे पुत्र सभागो। ओ राजू खे भी पुत्र दिएसे तूं, ओ मुंहिंजा बाबल ॾींहं राति न्यारो। हरदास आनंद जी आए, हरदास आनंद जी आए। प्रेम रखने शल पाण में सदोरा, लोली दे आए मां दिलीप तोखे, जीए सदा लख लख साल, लख लख साल। एक ओम सतगुरु प्रसाद राग राम कली महिला तीजा आनंद आनंद भया मेरी माए सतगुरु में पाया। सतगुरु त पाया सज सची मन जा वाधाइया। राग रतन परवार परिया शब्दो गावन आया। शब्दो त गावो हरि के राम जिनी वसाया। कहे नानक नंगो आ सतगुरु में पाया है मन मेरिया। तू सदा रवर नाले हर नाल तू मन मेरे दुख सब उठाना। अंगीकारो करे तेरा काज सब सवाना। सबना गला समरसामी सोच मन सारे। कहे नानक मन मेरे सदा रवर नाले। साथे मेरे साहिबा क्या नहीं करते। घर तो तेरे सब कुछ है जिस तेरे तो पावे। सदा सुर सलाह तेरी नाम अनुसारे। नाम जिनी के मनोचा वादे शब्द गनेरे। कहे नानक सत्य सावा क्या नहीं करते। साचा नाम मेरा आया दारो। वाजे पंच शब्द तुझ घर सभागे। घर सभागे शब्द वाजे। कला जित गरदारिया पंच दूत तुझी देखा कंठ गुर करम पाया तुझ को नाम हर के लागे। कहे नानक सुख वा तुझ घर न वाजे। आनंद सुनो वर भागी हो सगल मनोरथ पूरे। पार ब्रह्म प्रभु पाया तरे सगल सूरे। दुख रोग संताप तरे सुनी सच्ची बाणी। संत साजन भय सत्य पूरे गुर से जानी। चोंडे पुनिन काजे पोतो सदगुरा भरपूरे। बिनवंत नानक को लागे वाजे कौन गुरु पानी पिता माता धरती में दूसरा दाई दया। तेरे सर जगत चंगियाइयां बुराइयां वाचे धर्म दूर। घर में अपवा पनी के नेरे के दूर। जिनी नाम ध्याया गए मस्तगार। नानक ते मुख जले ते
बेकर जोर करूं अरदास तुद भाणे ताणे आस आपे जाने करे आप आपे आने रास किस दे अगे नानका खड़े कीजिए अरदास सर्व साथ संग ध्यान धर कर बोलो वाहिगुरु दर्शन चित करके बोलो सतगुरु नानक साहब जी के चरणों कमलों का ध्यान धर कर बोलो बाबा श्री चंद साहब बाबा लक्ष्मी चंद साहब बुद्धता टलरा बुढ़ा साहब जी के कमाई का ध्यान धर कर बोलो 10वां पातशाही 11वीं पातशाही गुरु ग्रंथ साहब तुझे दीदा दर्शन का ध्यान धर कर बोलो वाहिगुरु इस वेले की अरदास तेरे नाम की अरदास तेरे चरणों की अरदास श्री अनंत साहब की अरदास कणा प्रसाद की अरदास कणा प्रसाद। जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।